करे तो पट्टे वालों किला रखे बनी सुपीरियर थींदा वञनि पर पिरहनी उस्ताद जे लाइ प्रमोशन बंदि आहे। मिनिस्टर साहब चयो कराची जे अंदरि तव्हां धारो बंदि कयो, तव्हांखे 50% हेड मास्टरी 17 में था ॾियूं ऐं 25% 16 ग्रेड में प्रमोशन था ॾियूं, पर उन खे 4 महीना थिया सैयद सरदार शाह बीठो असांखे ॾटा थो ऐं असां सां रांदि पियो थो खेॾे, पंहिंजा वचन नथो पाए। जेको माण्हू पंहिंजे वाइदे खे पाणी न ॾे बको कभी करी सराहने वाले सजे वो खुदा पिता काफरा दोस्तिया सरदार शाह में काफरा दोस्तिया जो वायदा करे वचन करे लड्डू वालों केसू वाला ऐं आखिर में टाक करे पंहिंजे वचन सां फिरे वाले पंहिंजे सेल्फ स्ट्रक्चर के त पाणी न ॾिनी वेदर कास्ट ऐं हब पॉलिसी खे लाथो ठाही याम चोरो ऐं ॿियनि कुझु चुरनि में ये पॉलिसी इम्प्लीमेंट कोशिश कई वञे पर नारकानी ज़िले जे अंदरि में उहा इम्प्लीमेंट पॉलिसी कई वञे। साथियो ॿाएतालीह स्कूल हिकु क्लस्टर स्कूल जे हवाले थींदा, ईअं सम्झो त प्राइमरी स्कूल जो वजूद ख़तम थींदो। ही IMF जी बजट में हलाए IMF साम्राज्य जेको अमेरिकी साम्राज्य अंग्रेज साम्राज्य जेके पाकिस्तान